नाज़रीन, सिंध हुकूमत तरफ़ां मलीर भरिसां बोर्ड मुतासिरनि लाइ टेंट सिटी क़ाइमु कयो वियो आहे। सूबाई वज़ीरनि ऐं लॻपियल ऑफिसर्स टेंट सिटी जो दौरो करे हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मलीर मां हसन टगर जी ही रिपोर्ट। जंहिं सिंध हुकूमत पारां सूबाई वज़ीर साहिब जो कोशिशनि सां मलीर जे इलाइक़े लिंक रोड लॻ मेगा टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे, जिथे तरक़ियाती कम जारी आहे। मुख़्तलिफ़ जेके समाजी अॻवान आहिनि, मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर्स आहिनि या मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके NGOs तंज़ीमूं आहिनि, कॉन्सलेट जनरल उहे हिते विज़िट करे आया आहिनि। अॼु UAE जे कॉन्सलेट जनरल पारां जेको आहे टीम हिते आई विज़िट करे वई आहे ऐं हिन सॼे टेंट सिटी में जेको मेन किरदारु आहे सूबाई वज़ीर साहिब जो जोखियो रहियो आहे, जंहिं समूरनि मुखालफ़तनि जे बावजूदि, समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूदि कम खे जारी रखियो ऐं अॼु अमली तौर टेंट सिटी जेको आहे असांजे साम्हूं आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साहिब साहिब, टेंट सिटी जो क़ाइमु थिए पियो, इन जे हवाले सां ॿुधाइजो। यकीन हिन में घणियूं ॻाल्हियूं थियूं, तव्हां जे साम्हूं छा चवंदव? इहा टेंट सिटी शुरू ॾींहं खां मुंहिंजी कोशिशि आहे, छो त पूरे मलीर जे अंदरि, पूरे कराची जे अंदरि जेके माण्हू आया आहिनि उहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते रहनि पिया। मुख़्तलिफ़ को मिट वटि पियो रहे, त को स्कूलनि में रहे पियो, को डिस्पेंसरी हॉस्पिटल में रहे पियो। त उन्हनि सभिनीनि जे लाइ मूं चाहियो पियो त हिकिड़ी टेंट सिटी लॻायूं ऐं उन टेंट सिटीअ में जेके अची रहनि ऐं उन्हनि खे हर फैसिलिटीज़ ॾियूं। ऐं मूं एजुकेशन फाउंडेशन वारनि सां ॻाल्हायो आहे त जेके ॿार उतां खां आया आहिनि, एजुकेशन उन्हनि जी न पई थिए त उन्हनि जी हिते एजुकेशन करायूं ऐं हेल्थ फैसिलिटी बि उन्हनि खे ॾियूं। जेके ॿार हिते तव्हां पाण ॾिठो त घगर जे अंदरि जेके से 2-3 ॿार जेके से उहे एक्सपायर थी विया। उन रीज़न सिर्फ़ु इहा हुई त उहो वीचारा डायरिया ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वजह सां उन्हनि जी डेथ थी वई। त आउं चाहींदुसि हिते हिकिड़ी सुठी हॉस्पिटल, जेकी UAE वारनि मूंसां इहो कयो आहे त असां हिकिड़ी हॉस्पिटल ते ॾियूं था, त उहा हिकिड़ी हॉस्पिटल ॾींदा जेकी गाॾी नंढी हूंदी आहे, उन में टोटली स्पेशलिस्ट डॉक्टर हूंदा ऐं दवाऊं टोटली ॿार जूं उहे ॾींदा, पंहिंजे UAE जूं दवाऊं ॾींदा। त इंशा अल्लाह ताला से कोशिशि आहे की नंढड़े ॿारनि जे लाइ खीर वग़ैरह सॼी फैसिलिटी। ऐं चाहियां थो त हिनखे जेके 3-4 ॾींहं लॻनि, पर हिनखे असीं मिसाली टेंट सिटी ठाहियूं। जेके माण्हू मुखालिफ़ जेके ॻाल्हि कनि था, ठीकु आहे, उहो कनि, उहो पंहिंजो किरदारु अदा कनि, असांखे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। उन्हनि खे पंहिंजे क़बर में वञिणो आहे, मूंखे पंहिंजे क़बर में वञिणो आहे। ऐं आउं ज़रूरु इहो चवंदुसि, आउं हिन धरतीअ जो पुटु आहियां ऐं हिन धरतीअ सां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं हिन मिटी जी पैदाइश आहियां ऐं हिकु सिंधी जी पैदाइश आहियां। इन खां वधीक ॿियो आउं कुझु कोन चवंदुसि। ऐं इंशा अल्लाह ताला आउं हिते मुंहिंजी फुली कोशिशि आहे ऐं आउं सिर्फ़ु चैनलनि में अची या पंहिंजी नारेबाज़ी ईअं वठां त आउं हीअ करे छॾो, इहो न आहे। असां मिसाली कमु कंदा आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला उहो कमु करे ॾेखारींदासीं। ऐं जेके हिन धरतीअ ते ऐं ॿी जेके मुखालफ़त दारियाब कनि पिया त या सिंधी वारे, उन्हनि खे त मूं चयो सिंध तव्हां जेके बाबे जी न सिंध हिते जे माण्हुनि जी आहे, उहो हिकिड़े ज़िले में जेके ॿुॾा आहिनि उहो हिकिड़े ज़िले खां ॿिए ज़िले में अचनि पिया। कराची सिंध आहे ऐं सिंध जे अंदरि जेके बि सिंधी आहिनि उन्हनि खे हक़ आहे हिते अचण जो। देखिए, ये हुकूमत सिंध की तरफ से वज़ीर आला साहब के ये वाज़ेह अहकामात है कि यहाँ पे टेंट सिटी बनाएं कि हमारे इंटीरियर सिंध से जो हमारे भाई डिस्प्लेस होकर कराची आए हुए हैं उनको एक बेहतर से बेहतर तरीके से हम इनको एक बाइज़्ज़त तरीके से बिठाएं और उनको वो तमाम सहूलियात जो अपने घरों में उनको मुहैया की जा रही थी। तो अल्हम्दुलिल्लाह यहाँ पे टेंट्स लगना शुरू हो गए। इंशाल्लाह 2 दिन में हम यहाँ पे 1200 से 1400 के करीब टेंट्स लगा लेंगे। प्लस वॉशरूम्स यहाँ पे हम बना रहे हैं। इसके अलावा यहाँ पे एक दस्तरख्वान हम बनाएंगे, कुकिंग एरिया के, इनको डेली की बुनियाद पे खाना दिया जाएगा। एक हॉस्पिटल इस्टेब्लिश करेंगे जहाँ पे हमारे डॉक्टर्स होंगे, दवाइयों के साथ वो मौजूद रहेंगे। एम्बुलेंसेज यहाँ पे खड़ी रहेंगी कि जो ज़्यादा सीरियस पेशेंट होंगे उनको मुख्तलिफ जगहों पे शिफ्ट भी कराएं। एक स्कूल यहाँ पे बनाना चाह रहे हैं, एक मस्जिद बनाना चाह रहे हैं। तो जो चीज़ें एक गाँव में, एक शहर में जो चीज़ें प्रोवाइड, वो सारी चीज़ें इंशाल्लाह हम इनको प्रोवाइड करेंगे। अच्छा, कुछ लोग प्रोपेगेंडा कर रहे हैं कि जी 1 महीने के लिए बना रहे हैं, फिर उठाया जाएगा, ऐसा तो नहीं है ना, कोई इसकी लिमिट तो नहीं है? देखिए, अब ये जो लोग आए हुए हैं अपने घर बार छोड़ के आए हुए हैं कि वहाँ पे अभी पानी है, अब इन्होंने यहाँ तो नहीं रहना है, इनको वापस हम उनके घरों में ही भेज देंगे इंशाल्लाह ताला। अब 1 महीने के लिए इनिशियली हमने ये कि हम प्लान करते हैं 1 महीने में अगर पानी उतर जाएगा तो हम इनको अपने घरों में भेज देंगे। अगर फिर ये मज़ीद हम समझेंगे कि नहीं 1 और महीने की ज़रूरत है, उसको हम एक्सटेंड करेंगे। हम इनको ज़बरदस्त, जब तक इनके घर नहीं बनते वहाँ पे, जब तक वहाँ पे माहौल साजगार नहीं होगा, हम इनको नहीं निकालेंगे। मगर जब अगर घर ज़ाहिर बन जाए इनके, तो फिर ज़ाहिर हम इनको यहाँ से ट्रांसपोर्ट करके अपने घरों को पहुँचाएंगे। असां गुज़िरियल हफ़्ते खां हिते मौजूदु आहियूं। हिते तमामु सहूलियतूं प्रोवाइड करण जी कोशिशि कई वई आहे। हिन वक़्तु ताईं ख़ैमा लॻी चुका आहिनि ऐं वाशरूम, टॉयलेट्स वग़ैरह उन्हनि जी तयारी बि शुरू थी चुकी आहे।
ऐं वाटर कनेक्शन जेको उनजो बि कमु हले पियो। सिर्फ़ु बिजली जे लाइ थोरो मसइलो थिए पियो, उहो बि इंशाअल्लाह ताला अॼु शाम ताईं क्लियर थी वेंदो ऐं तमामु तर सहूलियतूं मौजूदु आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं सूबाई वज़ीर साहब हिते पाण मौजूदु ऐं इंशाअल्लाह असां 2 ॾींहंनि में हिन कैंप खे मुकमल करे छॾींदासीं। डिस्ट्रिक्ट काउंसिल की तरफ से सफाई सुथराई के तमाम जो इंतजामात हैं वो किए जा रहे हैं, यहाँ पे टेंट लगवाए जा रहे हैं। इसके अलावा जो भी यहाँ पे काम हो रहे हैं, किचन बन रहा है, वॉशरूम वगैरह बन रहे हैं, तमाम ही काम जो है तकरीबन डिस्ट्रिक्ट काउंसिल इसमें शामिल है। ते घट में घटि हिते 5000 टेंट जो इंतज़ाम करण जो प्रोग्राम आहे। फ़िलहाल 1200 टेंट लॻा आहिनि। इनशाअल्लाह असांजे भर पासे में जेके स्कूलनि में ॿियनि पासे जेके हलनि पिया कैंप, उन्हनि मुतासिरीन खे हिते शिफ्ट कयो वेंदो इनशाअल्लाह। ऐं सिंध हुकूमत या असांजे डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची पारां हिते कमु जारी आहे। हिते डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची बि कमु करे पई, सिंध हुकूमत जूं हिदायतूं आहिनि, वज़ीर आला सिंध जूं हिदायतूं आहिनि ऐं असांजे पीपल्स पार्टी जो मिनिस्टर साजिद जोखियो साहब इन हल्के जो MP आहे। असांजे पार्ट डिस्ट्रिक्ट जा, सिटी एरिया जा, माइनॉरिटी विंग जा सभु उहिदेदार कारकुन ख़िदमत में लॻा। पहिरीं त अवां जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिते अची करे कवरेज वरिती आहे। हिते हींअर तक़रीबन 700 खां 800 टेंट लॻी चुका आहिनि ऐं टोटल 26 एकड़नि जी एराज़ीअ ते हिते टेंट लॻंदा ऐं फिलफोर जेको सो जीअं हींअर कमु कनि पिया त 1200 टेंट हिते सरज़मीन ते पहुची चुका आहिनि, जंहिंमें जा 700-800 लॻी चुका आहिनि। जेके माण्हू मुखालफ़त कनि था त हिते जेको सो हे सिर्फ़ु महीने जे लाइ टेंट लॻाईंदा ऐं महीने खां पोइ हिननि खे वरी वापसि घर मोकिले छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके प्रोपेगेंडाऊं हलनि पियूं ऐं इन जो अव्हांखे वाज़े ॿुधाए छॾियां त ही टेंट तेसीं ताईं लॻियल हूंदा जेसीं ताईं माण्हुनि जा बनियूं नथियूं सुकनि, जेसीं ताईं माण्हुनि जा हुते माण्हू पंहिंजा घर ठाहे नथा सघनि, तेसीं ताईं सिंध गवर्नमेंट हिननि खे फैसिलिटेट कंदी रहंदी। जंहिं सिंध हुकूमत पारां मलीर में मेगा टेंट सिटी जे क़याम जो अमल शुरू आहे। हिन वक़्त ताईं 800 खां 1000 ताईं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके टेंट उहे लॻी चुका आहिनि। जॾहिं त वॉशरूम जो कमु हलंदड़ आहे, किचन जो कमु हलंदड़ आहे, इस्पताल जेका आर्ज़ी तौरु ठाहे पई वञे उनजो कमु बि जारी आहे। गॾोगॾु स्कूल जो कमु उहो बि जारी आहे ऐं हिन वक़्तु जेका आहे मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, ज़िला इंतिज़ामिया आहे, उहे गॾिजी करे टेंट सिटी जे लाइ कमु करे रहिया आहिनि ऐं हिते मुख़्तलिफ़ जेके ॿाहिरियां मुल्कनि जा जेके वफ़ाद आहिनि, जंहिंमें UAE जो हिकिड़ो वफ़ाद उहो बि दौरो कयो आहे। मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं, समाजी तंज़ीमूं उहे हिते दौरो करियो आहिनि। हिन टेंट सिटी में पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। हीअ टेंट सिटी जेका आहे तक़रीबन 5000 खां वधीक हिते पहिरें मरहले में टेंट लॻाया वेंदा, जंहिंखां पोइ हिन जी गुंजाइश जेका 20000 खां वधीक माण्हुनि जी रखी विया आहे। जेके मगलीर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके ॿोॾ ऐं बरसाति मुतासिर रिहाइश पज़ीर आहिनि उन्हनि खे टेंट सिटी में मुंतक़िल कयो वेंदो। गॾोगॾु सॼी सिंध मां जेके बि मुतासिरीन आहिनि, जेके हिन वक़्तु अञा कराची न पहुची सघिया आहिनि रस्तो ख़राबु हुजण जे करे, उन्हनि खे बि जिते आबाद कयो वेंदो। उन जे लाइ जेको आहे हिते वॾे पैमाने ते मेगा टेंट सिटी क़ाइमु कयो आहे। सूबाई वज़ीर साहिब जोखियो चवणु आहे त 20000 खां वधीक माण्हू हिते आबाद कया वेंदा ऐं तेसीं ताईं हीअ माण्हू हिते आबाद हूंदा जेसीं ताईं इहे माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे घर न वापसि नथा वञनि, जेसिताईं उन्हनि जे जेके ज़मीन मां पाणी जेको आहे उहो नथो निकिरे, ख़तमु नथो थिए, उन्हनि जे घर आबाद नथा थियनि, तेसीं ताईं जेको मुतासिरीन खे हिते रहाए वेंदो। उन्हनि खे खाद खुराक, इलाज, तालीम समेत ॿियूं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे मुहैया कयूं वेंदियूं। ऐं हीअ मलीर जो हिकु वॾो में वॾो मेगा टेंट सिटी आहे जंहिंमें पहिरियों भेरो जेको आहे सिंध हुकूमत अमली तौर ते जदीद बुनियादनि ते हिन खे तयारु करे रही आहे, जंहिंमें समूरियूं इंसानी बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वियूं आहिनि। ऐं हिन में गॾोगॾु सिंध हुकूमत पर जेके NGOs आहिनि उहे बि हिन में पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि, ताउन करे रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत घुरिजे त सॼी सिंध मां जेके बि मुतासिरीन उन्हनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾेई करे मेगा टेंट सिटी ताईं पहुचायो वञे ऐं हिननि खे आबाद करायो वञे। छो जो हीअ ग़रीब मिसकिन माण्हू आहे जिन जा पंहिंजा घर लुटी विया, घर तबाह थी विया, पंहिंजनि खां उहे जेके आहिनि प्यारा हुआ उहे न बरसाति में लुड़ी विया ऐं उहे इंतिहाई दर्द जा मारियल मारूड़ा आहिनि जेके हिन वक़्तु मुख़्तलिफ़ स्कूलनि में रहनि था। हिकिड़ी क्लास में 10-10 फैमिलियूं रही रहियूं आहिनि। यकीनन उन माण्हू खे अहसासु थिए थो जेको इन प्रोसेस मां गुज़रियो हुजे ऐं जिन सां हीअ जेको हिकिड़ो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ऐं हिन बरसातुनि दौरान ॿोड़ दौरान जेका तबाही आई आहे उहा हिकिड़ी तारीख़ जी वॾी तबाही आहे। ऐं उन खां पोइ जेके हिन वक़्तु जेके मुतासिर आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में रोडनि रस्तनि ते वीचारा गुज़र सफ़र करे रहिया आहिनि, इंतिहाई तकलीफ़नि में आहिनि। ऐं इन लाइ सिंध हुकूमत तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल कयो आहे, बहितरीनु क़दम खयो आहे त टेंट सिटी जेका आहे क़ाइमु कई वई आहे जंहिंमें उन्हनि खे हिते आबाद करायो वेंदो त जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी जा जेके कुझु ॾींहं उहे हिते ख़ुशहाल तरीक़े सां गुज़ारे सघनि। कैमरामैन मुमताज़ चांडियो सां गॾु हसन ट्रगड़, मेहरान न्यूज़, मलीर, कराची।